मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसंदड़ सभिनीनि भेनरुनि भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अॼु तमामु घणे अहम मौज़ू ते तव्हां सभिनीनि सां ॻाल्हि ॿोल करण वारी आहियां। असल में काफ़ी सारा भाइर असांजा जेके नौजवान घणो करे तबिको जेको आहे असांजी नियाणियूं जेके आहिनि सभु असांजे पाकिस्तान खां सिंध खां ख़ुसूसन मुंहिंजे पंहिंजे शहर खां घणी काफ़ी राब्ते में आहिनि। त अदी तव्हां अमेरिका विया हो, असांखे त ख़बर आहे इहा ई त अमेरिका जी वीज़ा मिलणु ॾाढी ॾुखी आहे। सो महिरबानी करे थोरो असांखे गाइड कयो इन हिसाब सां। असल में मुंहिंजो इरादो त इहो ई हुयो त मां श्राइनर्स हॉस्पिटल जे बारे में तव्हांखे वधि खां वधि नॉलेज ॾींदमि ऐं जेतिरी थी सघे थी त मां ॼाण ॾींदी रहां थी। इनशा अल्लाह ताला सुभाणे मां हिकिड़ी नई वीडियो सां गॾु तव्हां सां शेयर कंदमि लाज़मी। ऐं उहा उन्हनि नंढनि भाइरनि जे बारे में हूंदी। भाइर न आहिनि बल्कि उहे हिक ई मुल्क जा ॿार आहिनि, उहे अफ्रीका मां आया आहिनि ऐं उन्हनि जी हिकिड़ी ॾाढी सुठी स्टोरी आहे। मां उन्हनि सां काफ़ी ॻाल्हि ॿोल कई ऐं ॾाढो मां यकीन कयो त मां ॾाढी मोटिवेट थी आहियां। उन्हनि जे जेको उन्हनि सफ़र करे हेसि ताईं पहुता आहिनि, कहिड़े तरीक़े सां उन्हनि पंहिंजी माज़ूरी मां जान छॾाई आहे, हिकिड़ी लंबी स्टोरी आहे हिननि जी। इनशा अल्लाह ताला मां तव्हां सां शेयर कंदमि ऐं तव्हां सभिनीनि खे बि ॿुधी मां सम्झां थी तमामु घणो सुठो लॻंदो। पर अॼु मां पंहिंजे घर वारे खे डॉक्टर साहिब खे बि विहारे वेठी आहियां, इन करे मां चयो थोरो तव्हांजे बारे में, छो त असां अलॻि अलॻि आयासीं। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त मां ऐं मुसवर अली पहिरियां आयासीं वीज़ा वठी अमेरिका। उन खां बाद में हींअर 2 महीननि खां पोइ वरी मुंहिंजो घर वारो मुंहिंजा निड़ा घर सां पहुची विया हिते, मुंहिंजी फैमिली बि त उन्हनि वरी वीज़ा अलॻि सां अप्लाई कई। उन्हनि जो वरी अलॻि एक्सपीरियंस आहे त मां चयो तव्हां सां ॿई एक्सपीरियंस शेयर कयूं, तव्हांखे जेतिरो थी सघे त तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त असां कहिड़े तरीक़े सां वीज़ा अप्लाई कईसीं ऐं कहिड़े तरीक़े सां वीज़ा मिले थी। त डॉक्टर साहिबु मां तव्हांखे सभ खां पहिरियों शुरूआति हितां कंदमि त जेको अमेरिका जे लाइ फॉर्म भरे माण्हू हिते अचनि था, जेको ऑनलाइन अॼुकल्ह ऑनलाइन सिस्टम थी वियो अप्लाई करण जो, उहो कोन्हे को त असां एम्बेसी दरख़्वास्त बाय हैंड खणी ईंदासीं। त उनजे लाइ माण्हुनि खे छा करणु खपे? पाण फॉर्म भरणु खपे कि न के एजेंट जे थ्रू अप्लाई करणु खपे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी ॿुधंदड़ भाइरनि जो जेके मुंहिंजी मिसिस जो वीडियो ॿुधो था ऐं ॾाढो लाइक बि कयो था, शेयर कयो था। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो। जेको कुझु असीं एक्सपीरियंस ॾिठोसीं त मां ईअं चवंदुमि त जेके पढ़िया लिखिया नौजवान आहिनि उहा लिंक जेका USA जी आहे एम्बेसी जी, उहा पाण खणी करे ऐं ऑनलाइन ते फॉर्म पाण भरनि त बहितर आहे। बाक़ी काफ़ी कुझु जेके माण्हू आहिनि अनपढ़ियल बि, उनखे शौक़ु बि आहे ॾे अचण जो, त पोइ उहे मां चवंदुमि त कंसल्टेंट सां ज़रूरु ताउन कनि, उन्हनि सां राब्तो करे। उन्हनि जी फीस तमामु थोरी मुख़्तसर आहे, उहे सही फॉर्म भरनि था। वधीक तव्हांखे नादिया ॿुधाईंदी। असल में फीस माण्हू मूंखे शिकायत इहा बि कई त अधी फीस तमामु घणी घुरनि था, चवनि था त तव्हांजो बैंक बैलेंस तमामु घणो हुजे। छा डॉक्टर साहिबु तव्हांखे छा अंदाज़ो लॻो त वीज़ा जो तालुक़ु छा बैंक बैलेंस आहे? न कुझु बि न आहे। इहा बिल्कुलु बि न आहे। तव्हांजी जेका सोशल मीडिया बहितर हुजे, तव्हां पाण सुठा हुजो, फेयर माण्हू हुजो, मां नथो सम्झां त उन खां वधीक सभ खां वॾी ॻाल्हि त तव्हां सच ॻाल्हाईंदा हुजो। तव्हांजे फॉर्म में कंहिं बि ग़लती जी गुंजाइश कोन्हे का, कंहिं बि कूड़ जी गुंजाइश कोन्हे, हणण जी ज़रूरत आहे बि कोन। फॉर्म में उहे शयूं लिखंदव जेके तव्हां सां ओरिजिनली आहिनि, जेके तव्हां आहियो। तव्हांखे वधाए सधाए ॻाल्हि करण जी का बि ज़रूरत कोन्हे का। इहा हिकिड़ी ग़लति हिकिड़ो तासुर विधो वियो आहे माण्हुनि में, तव्हांजो बैंक बैलेंस ज़्यादा हुजे। मां त उन्हनि माण्हुनि जी बि वीज़ा रिजेक्ट थींदी ॾिठी जेके करोड़ रुपया अरबे रुपया उन्हनि जे बैंक बैलेंस हुया। उन्हनि माण्हुनि जी वीज़ा लॻंदे ॾिठी जिन वीचारनि मिसकिननि वटि 2-3 लखनि खां सवाइ वधीक पैसो ई कोन हुयो। सो इहे ॻाल्हियूं न आहिनि त को करोड़ पैसा तव्हां बैंक बैलेंस रखंदव त उनखां बाद में तव्हांजी वीज़ा लॻंदी। पर इहो ॿुधायो मूंखे डॉक्टर साहिबु त तव्हां जॾहिं इंटरव्यू जे लाइ वियो त तव्हां छा महसूसु कयो? त हू कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पुछनि पिया तव्हांजे बैंक जे बैलेंस जे बारे में या कुझु ॿियूं ॻाल्हियूं? मुंहिंजो पंहिंजो त एक्सपीरियंस इहो त मुंहिंजो नंढो मूंसां साण हुयो ऐं तव्हांजे बारे पुछनि पिया त छा तव्हांजी मिसिस ओॾांहुं आहे ऐं नंढो ओॾांहुं हॉस्पिटल में? बिल्कुलु उहे ओॾांहुं न, नंढो बि आहे, मिसिस आहे उन सां गॾु आहे ऐं उहो केयर टेकर आहे ओॾांहुं जी जेका आहे सो हॉस्पिटल में। पोइ हिकु ॿ इहो क्वेश्चन करे ऐं मूंखां पोइ जल्दी मूंखे कांग्रेचुलेशन चई ऐं फॉर्म मूंखे ॾिनो त कांग्रेचुलेशन योर वीज़ा इज़ अप्रूव्ड। बसि वधीक को अहिड़ो को क्वेश्चन कोन कयूं। बाक़ी मुंहिंजी जेके नज़र मां गुज़रिया काफ़ी हुआ अहिड़ा माण्हू मूं ॾिठा जेके मतिलबु सादा नौजवान छोकिरा काफ़िनि जी लॻियल हुई, पर रेशो हुयो घटि ॾाढो। अच्छा, उनजो सबब जी ख़बर मूंखे बि न पइजी सघी आहे त असांजे पाकिस्तान खे वीज़ाऊं वाकई में घटि मिलनि थियूं ऐं ॿियनि दुनिया जे असांजे बनस्बत ॿियनि दुनिया जे मुल्कनि खे वीज़ाऊं घणियूं मिलनि थियूं। पोइ ख़बर न आहे छा सबबु आहे। असांजा माण्हू घटि अप्लाई कनि था या को अहिड़ो को तासुर को ग़लति वेहिजी वियो आहे या का ॿी शइ आहे, उनजे बारे में मां कुझु बि नथी चई सघां।
पर इहा शइ आहे त माण्हू मायूसी माण्हुनि में पिखिड़ियल आहे, पर हालांकि मायूस थियणु खपे न मायूस थियणु। छो त ॾिसो, जॾहिं मां तव्हां सां अॻ में बि ॻाल्हि शेयर कई, मां तव्हां सां हाणे बि ॻाल्हि शेयर करणु चाहियां थी। इन ॻाल्हि शेयर करण जो मक़सदु इहो ई आहे त जीअं नौजवान जेके आहिनि से मायूस न थियो, तव्हां अलाह में उमेद रखो ऐं तव्हां सुठी हिकिड़ी उमेद रखो। हमेशह पॉज़िटिव सोचणु खपे इंसान खे। त जॾहिं मुसवर अली ऐं मां हेॾे अमेरिका जे लाइ असांखे अस्पताल जो असां वटि लेटर बि हुयो, जेको हॉस्पिटल जो इन्विटेशन लेटर हूंदो आहे, त तव्हांजो जेको अप्रूवल लेटर हूंदो आहे, त तव्हांजो हाणे तव्हांखे साम्हूं घुरायूं था, पाण वटि अचो त असां तव्हांखे इन पर्सन ॾिसणु चाहियूं था, तव्हां हॉस्पिटल में ईंदव। त उन में असांखे सॼो उन्हनि शेड्यूल वग़ैरह ॾिनो त हेतिरा महीना तव्हां असां वटि रहंदव, हिन तरीक़े सां हे डॉक्टर तव्हांजो इलाजु कंदो, सॼो कुझु हुन जे बारे में लिखंदा आहिनि। उहो वीज़ा ऑफिसर्स खे कोन लिखंदा आहिनि, उहे असां ॾेई लेटर लिखंदा आहिनि, पर उहो इन में इहा सहूलियत हूंदी आहे त उहो खणी जॾहिं असां वीज़ा लॻाइण वेंदा आहियूं त उन में असांखे ख़बर पवंदी आहे इहा उन्हनि खे त हीअ कहिड़े सबब सां वञनि पिया। त जॾहिं मुसवर अली ऐं मां असां वीज़ा अप्लाई कईसीं त उन में असांखे तारीख़ मिली तमामु घणी परे। त मुंहिंजो वीज़ा जो इन जो जेको अस्पताल जो शेड्यूल हुयो उहो शुरू थियण वारो अक्टूबर में ई हुयो, त अक्टूबर जी तारीख़ मूंखे मिली। त मां सम्झुमि, मां चयो जेकॾहिं मां अक्टूबर जी वीज़ा मूंखे जेसि ताईं मिलंदी कंदी, मां अमेरिका पहुचंदमि त मुंहिंजो शेड्यूल निकिरी वेंदो। वरी जेकॾहिं रीशेड्यूल करायां थी या वठां थी उन्हनि खां शेड्यूल, त उन में ईअं थो थिए त तारीख़ काफ़ी लेट मिलंदी ऐं मुंहिंजो नंढड़ो थी वेंदो। 18 सालनि जो हीअ अस्पताल आहे, ॿारनि जी अस्पताल, उन जे करे मां हिननि में एमरजेंसी अप्लाई कई। उते बि तव्हांखे यादि हूंदो डॉक्टर साहब त काफ़ी सारा तव्हांखे ॼाण सुञाण वारा माण्हुनि असांखे जेको आहे सो ईअं करे सम्झो उन्हनि पंहिंजे हिसाब सां सुठो गाइड कयो असांखे पंहिंजे सां, पर उन्हनि जो टोटल जेको बि कुझु हुयो असांजे फेवर में न वियो। उन में हिकिड़ी सभ खां पहिरियां ॻाल्हि उन्हनि इहा कई त तव्हां डॉक्टर साहब खे चयूं त तव्हां अधी खे चइजो त पाण न ॻाल्हाए, पाण सां तर्जुमान वठे, पाण सां वठे त ट्रांसलेटर वठे। ठीकु आहे, हिकिड़ी इहा ॻाल्हि थी वई। उन खां अलावा अधी खे चइजो त घणो न ॻाल्हाए, पंहिंजो जेको सुवाल पुछनि उन जे बारे में ॻाल्हाए, मुख़्तसर ॻाल्हाए, ऐं जेको कुझु ॻाल्हाइण ज़रूरत न आहे कंहिं बि वधीक ॻाल्हाइण जी। ऐं उन खां अलावा उन्हनि इहो चयो त तव्हां ऐं अधी ऐं जेका नंढड़ो आहे उन्हनि जो माना वीज़ा ऑफिसर सां सिर्फ़ु एतिरो ई हुजे त माना हिकिड़ो हमदर्दी जे तौर ते तव्हांखे वीज़ा मिली वेंदी, घण ॻाल्हाइण जी होशियारु थियण जी ॻाल्हि जी ज़रूरत न आहे। असां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल करे जॾहिं वञी उते बीठासीं त वीज़ा ऑफिसर जीअं असां वटि आयो, हू त वीचारो ॻाल्हाइणु चाहे पियो, पर असां ॿई माउ पुट गूंगा लॻा पिया हुआसीं। असांखे इहा ई हुई त घणो न आहे, माण्हुनि जेको चयो त न ॻाल्हाइजो। वरी पुछो तव्हां तर्जुमान वठंदो या पाण ॻाल्हाए, असां चयो असांखे ट्रांसलेटर खपे। त हू वीचारो वीज़ा ऑफिसर थी वियो कंफ्यूज़। हुन चयो हिकिड़ी माई वेचारी बुरके में वेड़ियल, ॿार गॾु हुन सां माज़ूर, हाणे हे ॿई चवनि था त असां वञूं अमेरिका। हिननि वीचारनि खे न ॻाल्हाइण अचे न ॿोलाइण अचे, न का अहिड़ी का हिननि में चालाकी आहे, अमेरिका वञी कंदा छा, गुम न थी वञनि रहंदो। हुननि असांखे वीज़ा ॾिनी ई कोन। जॾहिं ॿाहिरि निकितासीं त पोइ मां काफ़ी सारनि पहलुनि ते, काफ़ी सारनि ॻाल्हियुनि ते यकीन कयो, सीरियसली वेही सोचियो त छाजे करे। पहिरियों त गुस्सो ॾाढो आयो, ॿाहिरि निकितासीं चयोसीं बाबा अमेरिका वारा असांखे पसंदि ई कोन था कनि। जेके नेगेटिव ॻाल्हियूं अचणियूं ज़हन में से मुंहिंजे ज़हन में बि अची वियूं। मां चयो वाक़ई सही पिया चवनि माण्हू त अमेरिका वारा असांखे पसंदि नथा कनि, शायदि मुंहिंजे हिजाब खां तंग, पर हीअं थियो, हे थियो, हो थियो। पोइ जॾहिं मां थधे दिमाग़ सां वेही पंहिंजो हिकिड़ो सोचियुमि, पॉज़िटिव मूड में बिल्कुलु अचे सोचियुमि, पंहिंजनि कमियुनि कोताहियुनि खे बि ॾिसबो आहे। पोइ मां सोचियो, मां चयो जेकॾहिं मुंहिंजी इन्हनि जी जॻह ते मां हुजां हा, मुंहिंजे साम्हूं कोई अहिड़ी का अॿोझ माई अचे बीहे हा, त मां बि त ज़ाहिर इहो ई सोचां हा त हीअ वीचारी कंदी छा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सभ खां वधीक जेको मुंहिंजी ॻाल्हि ते माना असरअंदाज़ थियो न, जंहिंजे करे मूंखे अप्रूवल न मिलियो, उन में इहा शइ त हुननि असांखां सवाल पुछियो त तव्हांजो नंढड़ो जेको आहे कॾहिं खां वठी माज़ूर आहे, त बाए बर्थ माज़ूर आहे। बाबा तव्हां 16 सालनि जी उमिरि ताईं तव्हांखे ॿिए हंधि अप्लाई कयो हो? न कयो हुयो। कंहिं ॿिए धारे मुल्क लाइ असां कंहिं बि गैर मुल्क में असां अप्लाई न कयो हुयो। तव्हांजो फस्ट टाइम अप्लाई करण जो अमेरिका में? असां चयोसीं हा इहा ई ॻाल्हि आहे अमेरिका में, त असां पहिरियों दफ़ो था अप्लाई कयूं। त हुननि चयो त तव्हां जॾहिं 16 सालनि जी उमिरि ताईं तव्हां किथे बि अप्लाई न कयो आहे, त हाणे तव्हां सां कहिड़े क़िस्म जी वेदन थी आहे जो तव्हां एमरजेंसी अप्लाई कई आहे। हाणे मां हिते जेको असांजो तर्जुमान हुयो विच में, उनखे इहा ई ॻाल्हि हुन हो मूं ताईं सवाल न पहुचाए सघियो सही तरीक़े सां, या मां शायदि सवाल जो जवाबु न पहुचाए सघियुमि सही तरीक़े सां। असां हिन शइ खे माना हुन कोशिशि कई, जेको वीज़ा ऑफिसर हो न, उन मां ॾिठुमि डॉक्टर साहब यकीन कयो असांखे काफ़ी हुन टाइम ॾिनो। हुननि इहो ई चयो माना मतां का ॻाल्हि इहा ख़ातून जेका अहिड़ी करे वञे जेका पंहिंजी ॻाल्हि खे माना साबित करे वञे त मां एमरजेंसी छो अप्लाई कई आहे। त माना मां उन ॻाल्हि खे कोन उन्हनि सां करे सघियमि। त मां इन ॻाल्हि खे हिकिड़ो मौज़ू वठी ऐं मां ॻाल्हि खे कयां, इनखे हिकिड़ो जीअं डिस्क्राइब करे वञा, साबित करे वञा त बाबा मां छाजे करे एमरजेंसी अप्लाई कई। त हुननि चयो सॉरी असां जेके आहियूं सो मुआज़रत खायूं, असां तव्हांखे वीज़ा नथा ॾेई सघूं। गुस्सो कावड़ में सभु, जॾहिं पोइ बाद में सोचियुमि मां चई सभु ॻाल्हियूं, पोइ बाद में छा कयोसीं असां माउ पुटनि, माण्हू वरी असांखे माण्हुनि मशवरा ॾिना
तव्हां वेट कयो, तव्हां 6 महीना कयो, सब्र कयो, हाणे 6 साल महीना कयो। साल, बिल्कुलु साल डॉक्टर साहब खे त चऊं त साल ताईं भाभी खे ॿीहर अप्लाई न कराइजो। पर मां छा कयो, कंहिंखे बि कोन ॿुधायो, वराए असां पंहिंजो 8-10 ॾींहंनि जो ईअं डॉक्टर साहब विदिन 1 वीक मां वरी रीअप्लाई करे छॾियो। रीअप्लाई करे वरी मूंखे डेट मिली तक़रीबन फेब्रुअरी जी। वरी मां छा कयो, रीअप्लाई करण खां पोइ वरी साॻी एमरजेंसी विझी छॾी। एमरजेंसी असांखे एमरजेंसी डेट वरिती, उहा डेट सुरी आई, असांजी सुरी आई, वरी साॻी सफ़ा वेझी अची वई। त असां जॾहिं इंटरव्यू ॾियण वियासीं, हाणे बाक़ाइदे सां माउ पुट ॿिन्हिनि तयारी कईसीं त बाबा जेको बि आहे, सिधी आहे, फिडी आहे, पासीरी आहे, अंग्रेज़ी ॻाल्हाइणी पाण खे आहे, जेको कुझु बि आहे डिफाइन पाण खे करिणो आहे, मौक़ो हे ई आहे। हिन खां बाद में वरी पोइ एतिरो न वसियत खीसो असांखे इजाज़त थो ॾे, न वरी शायदि असां ॿीहर अॻिते करे बि सघूं। छो त मां हॉस्पिटल जो बि रीशेड्यूल कराए वियुमि। मां चयो ॿीहर मूंखे शेड्यूल मिलियो हस्पताल जे तरफ़ां बि, अस्पताल जे तरफ़ां। हुननि चयो त तव्हां न पहुची सघिया आहियो, को मसइलो कोन्हे को, असां तव्हांखे वराए शेड्यूल था ॾियूं। हुननि वराए मूंखे फेब्रुअरी जो शेड्यूल ॾिनो। हाणे डेट ई फेब्रुअरी जी, त फेब्रुअरी मां कीअं वेंदमि? पोइ असां अक्टूबर ते वठी हुनजी एमरजेंसी में। हाणे जॾहिं मां एंटर थी आहियां त सभ खां पहिरियां डॉक्टर साहब यकीन कयो, मां ऐं नंढड़ो इहो पहुतासीं जीअं स्कूल में ॿार पहुचंदा आहिनि न, ईअं टीचर साम्हूं ईंदी आहे, ईअं गुड मॉर्निंग, एॾो ख़ुशि अख़लाक़ी सां असां हुनखे खीकारियोसीं त उहो मुस्कुराए पई। मां महसूसु कयो त सभ खां पहिरीं पॉइंट इहा आहे त तव्हांजो जेको कॉन्फिडेंस लेवल बहितर हुजे, ऐं तव्हां जॾहिं वीज़ा ऑफिसर वटि पहुचो था त हिकिड़ो ख़ुशि अख़लाक़ी सां मिलणु वॾी ॻाल्हि आहे। कंहिंजो मूड हुजे या न हुजे, पर जॾहिं इंसानु ख़ुशि अख़लाक़ी सां कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे न, त अॻिले जी पंहिंजो पाण ई दिलि चवंदी आहे त हू तव्हां सां जेकर बि ॻाल्हाए। उन खां बाद में मां हुनखे चयो, हुन मूंखे पुछियो त तव्हांखे इंटरप्रीटर जी ज़रूरत आहे, तर्जुमान जी ज़रूरत आहे? मां चयोमांसि न, जेकॾहिं तूं आहिस्ता आहिस्ता ॻाल्हाईंदी आहे, मां तुंहिंजी ॿोली सम्झी बि सघां थी, तोखे सम्झाए बि सघां थी। मां अंग्रेज़ी अचे थी पर मूंखे घटि, त मूंखे एप्रिशिएट करे मूंखे चई त न, तुंहिंजी अंग्रेज़ी तमामु सुठी आहे, उर्दू मूंखे बि थोरी थोरी ईंदी आहे। ॾाढो असांजो हिकिड़ो ख़ुशि अख़लाक़ी जो ॿिन्हिनि जो ॻाल्हि ॿोल जी थी वई, ख़ातून हुई मुंहिंजे नसीब में। त वरी मां हुनखे चयो, मां चयो थोरो जेकॾहिं मूंखे तव्हां मौक़ो ॾियो त मां थोरो ॿ लफ़्ज़ तव्हां सां ॻाल्हाइण थी चाहियां। हुन चयो मां तव्हांजे लाइ ई आहियां, तव्हां जेको चवणु चाहियो था आराम सां चओ। मां हुनखे इहा ई ॻाल्हि कई। मां चयो मां अॻ में जॾहिं वीज़ा लाइ आई हुयमि त मां एमरजेंसी अप्लाई कई, वरी हाणे बि मां एमरजेंसी अप्लाई कई आहे। उन लाइ मां थोरो तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। असल में मुंहिंजो नंढड़ो जेको आहे उहो 16+ आहे, 17 सालनि में हले थो। त मुंहिंजी डेट जेका आहे काफ़ी पोइ पई मिले। उन खां बाद जेका डेट मिले पई, वरी मां वीज़ा पई वठां, बाद में रिशेड्यूल पई करायां, त मुंहिंजो नंढड़ो 18 सालनि जो थी पियो वञे। त हीअ अस्पताल चिल्ड्रन अस्पताल आहे, ऐं हीअ मुंहिंजे कम जी न थिए आहे लेटर जेको आहे, उनजे करे मां एमरजेंसी अची। इट्स ओके, उन मूंखे चयो। उन खां बाद में कुझु हिकु ॿ सुवाल हुन मूंखां पुछियो। मां हुनखे सुवालनि जा जवाब बि ॾींदी वियमि, ऐं काफ़ी सारो मुतमिन तरीक़े सां सुठो कयोसीं। 2-4 सुवाल हुन मूंखां पुछा, मुंहिंजे नंढड़े खां त कुझु बि न पुछो, बसि सिर्फ़ु इहो पुछईं त तव्हांजी पासपोर्ट में डिसेबिलिटी न आहे छो थियल? वाकई इहा मुंहिंजी ग़लती आहे, हुई शुरू खां वठी। त छा त असां हिनखे डिसेबल करे मञूं ई न पिया। असां चऊं पिया अल्हम्दुलिल्लाह ज़हनी तौर ते बिल्कुलु ठीकु आहे, डिसेबिलिटी हिनखे अहिड़ी कोन्हे का, ॼंगुनि जी थोरी माज़ूरी आहे, उहो बि अलाह कंदो सही थी वेंदो। हरू भरू असां हिनखे डिसेबल जो हणाए छॾियो हिकिड़ो शनाख़्ती कार्ड में या पासपोर्ट में। त इहो पुछईं मूंखां, त मां हुनखे डिसेबल सर्टिफिकेट ॾेखारियो। मां चयो असां ठारायो आहे बिल्कुलु, असां इंशाअल्लाह मां वाकई न करे सघिया, लेट एंट्री थी वई आहे असांजी, को मसइलो। उन खां वधीक हुन मूंखे चयो तव्हांखे मुबारकबाद ॾेई असांखे वीज़ा जो लेटर हथ में ॾिनो। ॿाहिरि निकितासीं, ॾिठोसीं त काफ़ी सारा नौजवान हुन वक़्तु मायूस बीठा अचनि पिया। न न, जेको हिननि जो मूड ठाहे ईंदा आहिनि, फिलां थींदो आहे फिलां थींदो आहे, त कंहिंखे ॾियणी आहे कंहिंखे न आहे ॾियणी। अहिड़ी का बि शइ न आहे, मायूसी कुफुर आहे, मायूस न थियो, अहिड़ी का बि शइ न आहे। हिकिड़ो माण्हू इंसान जे करे, हाणे मां मायूस थी घर वेही रहां त कुझु बि कोन्ह थिए, अॼु तव्हांजे साम्हूं न हुजां त अमेरिका मां वेही तव्हां सां गुफ़्तगू कयां, अहिड़ी का बि शइ न हुजे। तंहिंजे करे पंहिंजी हिमत कॾहिं बि न हारियो। हाणे इहा ई ॻाल्हि त एजेंटनि जे वर न चढ़ो। डॉक्टर साहब तव्हांखे केतिरनि एजेंटनि पासो ॾिनो जॾहिं तव्हां विया हो कराची शुरू में पुछा करणु, त कहिड़े तरीक़े सां असां फॉर्म भरियो? उन में त ईअं पियो थिए त लखनि जूं पिया ॻाल्हियूं कनि। मां कॾहिं बि इहो कमु कयो ई कोन, हुनखे पेमेंट मां करे ॾिनी न, ऐं यकीन बि न पियो अचे त पैसे वारो एजेंट जेको बि चए त मूंखे पेमेंट ॾियो, त उहो कमु कंदो ई न, उहो कूड़ो हूंदो। बिल्कुलु। तंहिं करे बहितर ईअं ई आहे, जेको तव्हां खां मुख़्तसिर 5-7 हज़ार पंहिंजे फार्म जी ऑनलाइन ते जेको फिल थो करे, महिनत थो करे, छो जो फॉर्म तमामु घणो ॾुखियो बि हूंदो आहे, लेंदी बि हूंदो आहे, 2-3 फॉर्म हूंदा आहिनि, फिल करणा हूंदा आहिनि। ऐं उहो एजेंट अगरि तव्हां खां 5-7 हज़ार वठे, उहो तव्हांजो सॼो फॉर्म फिल करे ॾियो, उहो बहितर आहे। बाक़ी जेको लखनि में तव्हांखे ॻाल्हाए 20-25-50 हज़ार लख रुपया, उन खां भॼी पासो कजो, उहो पोइ फेयर न हूंदो। अच्छा, मुंहिंजो भाइरनि भेणुनि पंहिंजनि भाइरनि भेणुनि खे सभिनीनि खे इहा हिकिड़ी नंढी सलाह मां ॾियां थी तव्हांखे, पोइ तव्हांखे इनशाअल्लाह ताला पसंदि बि ईंदी, अलाह कंदो। त पुट, जेको बि तव्हां सोशल मीडिया जो अकाउंट आहे न, तव्हांजो फेसबुक आहे या इंस्टाग्राम आहे या कुझु बि XYZ कहिड़ा बि तव्हां जेके यूज़ कयो था, या तव्हांजा व्हाट्सअप ग्रुप आहिनि,
उन्हनि में कोशिशि कयो के बि अहिड़ियूं जेके शरपसंद अहिड़ियूं के शयूं अचनि थियूं न अवॉइड कयो उन्हनि खे लाइक करण खां उन्हनि खे शेयर करण खां। ॾिसो न तव्हांजे लाइक करण सां असांजे लाइक करण सां अहिड़ी शर वारियूं ॻाल्हियूं वधनि थियूं कुझु जेका शइ थिए थी त हुन सां फ़र्क़ु त कुझु बि कोन थो पए। कोशिशि कयो त का बि अहिड़ी का वीडियो ॾिसो था जंहिंमें सम्झो त तव्हांजे शेयर करण सां को न हुनखे फ़र्क़ु थो पए न तव्हांखे फ़र्क़ु थो पए त मां चवंदमि अहिड़ियुनि शयुनि खां अवॉइड कयो बजाए जो तव्हां पंहिंजो नुक़सानु करे वियो। छो त इहे शयूं ॾिसो हिननि मुल्कनि में ईअं न आहे, मां न ॾिठो आहे इहा शइ त को असां मुस्लिम्स खां नफ़रत था कनि या असांजी सुठी शइ खां नथा पसंदि कनि, न ईअं न आहे। हीअ चवनि था शिर न हुजे, शिर वारो माण्हू उन्हनि खे पसंदि न आहे। हरू भरू जेको को अहिड़ी का शइ जेका मां सम्झां थी ज़रूरी न आहे, काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा हूंदव, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे असां हरू भरू हुनखे शेयर करे छॾींदा आहियूं। अॻिते अहिड़ी का शइ ॾिठीसीं पोस्ट ॾिठीसीं न उन ते का माना हिकिड़ी जी चवंदा आहिनि हुनखे सचा कूड़ा उन ते का सोचियोसीं बग़ैर कंहिं सोचण सम्झण जे बसि वीडियो बसि शेयर कंदा वियासीं। कंहिं बि जॻह ते को जहिड़ो ॾिठोसीं, कंहिं ॿिनि मुल्कनि जो ॾिठोसीं, कंहिं ॿिनि सरबराहनि जो ॾिठोसीं, कंहिं ॿिनि माण्हुनि जे विच ते ॾिठोसीं, का अहिड़ी का ॻाल्हि का अहिड़ो को हिकिड़ो तनक़ीद आहे। छो त तनक़ीद हमेशह तनक़ीद बराए इस्लाह हुजे, तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे। अहिड़ी का तनक़ीद आहे, अहिड़ो को गंदी का ॻाल्हि आहे, अहिड़ी का शइ आहे, का गुफ़्तगू आहे, अवॉइड कयो उन्हनि शयुनि खां। तव्हां छो त तव्हांजो फेसबुक अकाउंट तव्हां खां वठंदा, तव्हांजी टोटल सोशल मीडिया खे बाक़ाइदे सां हिननि जी पूरी टीम आहे जेका उन ते कमु थी करे तव्हांजी सोशल मीडिया खे ॾिसे थी तव्हां कहिड़े ख़्यालु रखंदड़ माण्हू आहियो, तव्हां कहिड़नि ख़्यालातनि खे पसंदि था कयो, तव्हां शरपसंद त न आहियो, तव्हां शरपसंद अनासरनि खे पसंदि त नथा कयो, अहिड़ियुनि तंज़ीमुनि सां त तव्हांजो वास्तो न आहे, अहिड़ियुनि तंज़ीमुनि खे त तव्हां पसंदि नथा कयो। ॾिसो न कॾहिं कॾहिं असांजे सोशल मीडिया ते कॾहिं असां मूं वटि ई अहिड़ा के अची वेंदा आहिनि हज़रात या को अहिड़ी मुंहिंजी भेनर अची वेंदियूं या कहिड़ा ॿाहिरि अची वेंदा जेके मुंहिंजे फ्रेंड रिक्वेस्ट मोकिलींदा आहिनि। मां हुननि जो जीअं ई प्रोफाइल खोलींदी आहियां हिकु अधु का पिक्चर ॾिसंदी आहियां, हिकु अधु का तस्वीर ॾिसंदी आहियां, मां ॾिसंदी आहियां अहिड़ो को न आहे। छो त इहे जेके हरू भरू ख़वातीन सां ईअं ॻाल्हाइण जो अजीब क़िस्मनि जी कोई शेरो शायरियूं इहे रखंदा आहिनि त मां वरी उन्हनि खे अवॉइड कंदी आहियां, चवंदी आहियां इहा वरी पोइ अलाह आयाती ॾियनि वरी पोइ इहे शेरनि शायरनि सां असांजो मोबाइल फ़ोन भरिजी थो वञे। पोइ थोरो हुननि जो ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते छा शेयर कनि था। 5-8 पोस्ट खां वधीक न ॾिसी सघंदा, एतिरो टाइम थोरी हूंदो आहे त पूरो शुरू खां वठी आख़िर ताईं असां हुन भाउ जी पोस्ट ॾिसूं या उन भेण जी असां शुरू खां पहिरें ॾींहं खां वठी आख़िर ताईं हुनजो असां प्रोफाइल सॼो ॾिसी वञूं, न ॾिसी सघंदा आहियूं 5-8। पोइ उनजे प्रोफाइल में का अहिड़ी का शइ हूंदी आहे, का अहिड़ी शइ का हूंदी आहे जेको बार बार शेयर कंदा रहंदा आहिनि बार। पोइ असां कॾहिं असांजी नज़रुनि जे साम्हूं असां क्लिक कंदा वियासीं, पोस्ट ॿुधीसीं न त चवे छा थो, अब ॿ लफ़्ज़ शुरू वारा ॿुधासीं, अब लाइक करे छॾियोसीं, अब शेयर बि करे छॾियोसीं, लाइक बि करे छॾियोसीं, शेयर। इहे सुभाणे असांखे तकलीफ़ ॾींदियूं आहिनि, इहे शयूं असांखे नुक़सानु ॾींदियूं आहिनि। काफ़ी सारा रिफ्यूज़ल जे पुठियां इहे शयूं बि हूंदियूं अथव। हिननि शयुनि जो बि ध्यानु ॾियो, पढ़ियल लिखियल आहियो, पढ़ियल लिखियल ॻाल्हियुनि खे अॻिते वधायो, पढ़ियल लिखियल सुठियुनि शयुनि खे अॻिते वधायो। नफ़रतनि जे लाइ असां वटि गुंजाइश न हुजणु खपे, असां वटि मोहबतूं हुजणु खपनि, मोहबतूं पखेड़ियूं, मोहबतुनि सां असांजो मुल्क सुधरी सघे थो। उहा शइ जेका असां गुस्से में जेका असां नफ़रत में चवंदासीं उहा शइ जेकॾहिं प्यार सां चवंदो त मां सम्झां थी वधीक असरअंदाज़ थींदी आहे। इन शइ जो बि काफ़ी सारो असरु पएव थो। ऐं उन खां अलावा बैंक अकाउंट जे बि मां नथी सम्झां त को एॾो वॾो को मसइलो आहे जो जीअं ॿार छोकिरा जेके आहिनि वीचारा पंहिंजा बैंक वतन था कर्ज़ घुरंदा ॿियनि खां कंदा। डॉक्टर साहिब इन शइ जो हुयो को अहिड़ो वॾो ख़ासि? न बिल्कुलु न। मां ॾिठो अहिड़नि नौजवाननि जो हिकु ॿ छोकिरा हुया। पंहिंजो तव्हां खां विसरी वियो मूंखे त शेयर करणु जी। त असल में थियो ईअं जेॾी महिल मुंहिंजो इंटरव्यू वियासीं अमान ऐं मां नंढो मुंहिंजो उते जीअं साम्हूं हुनजे बीठासीं ॾाढो ख़ुशि अख़लाक़ माण्हू हुयो, बल्कि सभु ईअं ई हुया, पर तव्हां वञो पहिरियों सलाम कयो हुनखे, स्माइलिंग फेस करे वञो ऐं डिप्रेस न थियो, कॉन्फिडेंटली तव्हां हुते वञी बीहो। त हू ॾाढा सुठा माण्हू आहिनि, पोलाइट बि आहिनि ऐं ॿुधनि था, ईअं न चवनि था बाबा जेको पुछनि था उहो ॿुधाए, न तव्हां भली पंहिंजो एक्सप्लेन कयो। पर असांखे मां ॿियनि जा बि 2-3 जा इंटरव्यू हलनि पिया, मां ॿुधां पियो, पोइ ईअं महसूसु पियो थिए त तव्हां भली हुनखे पंहिंजो हाल अहिवाल ॿुधाए सघो। पर मूंसां ईअं थियो त मूंखां इवन एतिरे क़दुरु जो DS 160 फॉर्म आहे न जेको, उहो बि कोन वरितो। स्टेटमेंट त परे जी ॻाल्हि हुई, मूंखां त का शइ पर्सनल कुझु हुननि वटि तक़रीबन सॼी इंफॉर्मेशन हूंदी आहे। जी बिल्कुलु। मां हिकिड़ो भाई ॾिठो जेको मां सम्झां थी त के शायदि के उन में डिपार्टमेंट में कोई शायदि ऑफिसर वग़ैरह बि हुयो, कुझु ॿुधाई मुंहिंजे ज़हन मां ॻाल्हि निकिरी वई आहे। मां हुन अधे खे ॾिठुमि त उते बीठो हुयो ऐं ॾाढो मायूस हुयो, चई मुंहिंजी वीज़ा न लॻी आहे। मां त 1.5 करोड़ रखायो हुयो बैंक में, मां 1.5 करोड़ रखायो हुयो, सुठी ॻाल्हि आहे, पर बैंक बैलेंस ते कोन्हे को। ऐं कुझु नौजवान अहिड़ा मिलिया मांसां जेके चईनि बाजी असांजी लॻी वई, ॾाढा ख़ुशि हुया, ॾाढा हद खां वधीक। असांजो रिफ्यूज़ल हुयो त असां वटि ॾाढा उदास हुयासीं। हो चवनि पिया असांजो लॻे पियो घणो बैंक बैलेंस रखियो हुयव छा? न कुझु बि न हुयो असां वटि का बि ॻाल्हि न, स्टूडेंट्स। ऐं ॿी ॻाल्हि इहा
त डॉक्टर साहब खे सुबुह बि असां वियासीं, असांजी फिजियोथेरेपी हुई, त उते बि असां 3-4 स्टूडेंट्स सां मिलियासीं। उन्हनि खां पुछा कईसीं त तव्हां हिते कीअं पहुता आहियो अमेरिका में। उन्हनि चयो त असां जेके आहे ऑनलाइन अप्लाई कयो हुयोसीं ऐं असांजी फुली फंडेड स्कॉलरशिप आहे। त डॉक्टर साहब इन बारे में तव्हां नौजवाननि खे छा सलाह ॾींदव? पंहिंजे मुल्क जे जेका एजुकेशन इदारा आहिनि उन्हनि में अप्लाई कयो ऑनलाइन। तमामु घणियूं जेके आहिनि सो असां ख़ासि करे सिंध जे लाइ तमामु घणी सीट्स आहिनि, उहे वापसि स्कॉलर वापसि हलियूं थियूं आहिनि बिल्कुलु HSC वारनि जे। त उन में तव्हां अप्लाई कयो ऐं तमामु घणियूं स्कॉलर्स आहिनि, क्वालीफाई कयो ऐं अची वञो हेॾे अमेरिका। तमामु घणियूं हिते जॻहियूं आहिनि, मूं त काफ़ी हिते जेके आहिनि सो ईअं ऑन द वे ई काफ़ी स्टूडेंट्स मिलिया जन चयो त असां हिते ई असां हिननि में यूनिवर्सिटियुनि में आहियूं ऐं उतां सिंध मां आया आहियूं। ऐं ॾिसो न केॾो सुठो आहे, केॾनि सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में पढ़ी बचिड़ा वारा इहे जेकॾहिं ख़ैर असां क़ाबिल थी वरी पंहिंजे वतन मोटंदा, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कंदा, जेकॾहिं हिते ई रहिजी था वञनि त हिते ई रही पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा, इहा हिकिड़ी वॾी सुठी ॾाढी ॻाल्हि आहे। त मां चाहींदी आहियां त असांजा नौजवान जेके असांजी नियाणियूं आहिनि, असांजा आदड़ा आहिनि, माशाल्लाह सां तमामु सुठो टैलेंट आहे असां वटि, तमामु सुठा नॉलेज रखंदड़ ॿार आहिनि, तमामु तालीम याफ़्ता आहिनि। अफ़सोस सां त उन्हनि जी सीटूं कोई ॿिया खाई था वञनि, सिफारिशी माण्हू अची था वञनि, अॻिते असां वटि मेरिट जो लताड़ थी वञे। अफ़सोस सां उहे वीचारा सुठा सुठा ज़हन जेके आहिनि मायूसी जो शिकार थी था वञनि। त मां उन्हनि खे सभिनीनि खे सलाह ॾींदमि त मायूसी कुफुर आहे, मायूस न थियो। रबिल आलमीन कंहिं न कंहिं जॻह ते किथे न किथे असांजो नसीब ज़रूरु लिखियो हूंदो आहे ऐं सभ खां पहिरियां असांजो रिज़िक उते पहुची वेंदो आहे, उन खां बाद में असां पहुचंदा आहियूं। असां मुस्लमाननि जो ईमान आहे। त तव्हां कोशिशि कयो, कोशिशि जेका आहे उहा मां सम्झां थी त कामयाबी जी कुंजी आहे। कोशिशि कंदा रहो, इंशा अल्लाह ताला। जेकॾहिं का बि अहिड़ी का शइ अहिड़ी का असांखे नज़र आई, मूंखे मां कोशिशि में हूंदी आहियां, काफ़ी जेके स्टूडेंट्स मिलंदा आहिनि तव्हां यकीन रखो त मां हमेशह पुछंदी रहंदी आहियां उन्हनि खां, तव्हां बाबा कहिड़े तरीक़े सां आहियो, कीअं आहियो। छो त मुंहिंजो शौक़ु हूंदो आहे, मां चवंदी आहियां असांजे मुल्क जा नौजवान जेके आहिनि, असांजी ख़ुसूसन असांजा बचिड़ा, असांजूं नियाणियूं जेके आहिनि, उहे भले पंहिंजी तरक़ी कनि, असांजे मुल्क जो नालो रोशन कनि, पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारनि। छो त असांजे मुस्तक़बिल जा मामार आहिनि इहे बच्चा जेके आहिनि, असांजो आईंदो पाकिस्तान आहिनि, आईंदा असांजे सिंध जो असांजो मुस्तक़बिल आहिनि। त मां चाहींदी आहियां जॾहिं इहे वधंदा वेझंदा, जॾहिं इंशा अल्लाह ताला इहे अॻिते थींदा, त असां जेके पंहिंजा सिंध वासी आहियूं या पाकिस्तान में रहंदड़ माण्हू आहियूं, असां फ़ख़्रिया चवंदासीं त असांजी सिंध जेतिरी अॻिते अची वई आहे, असांजे पाकिस्तान जा नौजवान असांजा अॻिते अची विया आहिनि। सो कोशिशि कयो, घणे खां घणो तादाद में तव्हां पंहिंजी तालीम जी डिग्रियुनि जे वसीले सां तव्हां अॻिते वधो, पंहिंजी कोशिशि कयो, पंहिंजे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके तव्हांजूं स्कॉलरशिप्स अचनि थियूं उन्हनि में अप्लाई कयो। ऐं उन्हनि सभिनीनि में तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ी जो अचणु लाज़मी आहे। अॼुकल्ह लाज़िम थी वई आहे त इंग्लिश लैंग्वेज तव्हां ज़रूरी अप्लाई कयो। ऐं उन्हनि सभिनीनि में तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ी जो अचणु लाज़मी आहे। अॼुकल्ह लाज़िम थी वई आहे त इंग्लिश लैंग्वेज तव्हां ज़रूरी आहे। हुन में टाइफल आहे, आइलेट्स आहे, जेके काफ़ी सारियूं आहिनि, कुझु ॿियूं बि आहिनि, उन्हनि जी टेस्ट सिस्टम आहिनि उन्हनि जा पंहिंजा। त उन्हनि में मां नथी सम्झां त कोड़ो मुश्किल आहे। जॾहिं मां हिते आयमि त मूंखां सभु पुछनि पिया, चवनि पिया त तव्हांजी इंग्लिश पहिरें ॾींहं ते तव्हां आयो त तव्हां महसूसु कयो पिया तव्हांखे ॾाढी हेज़िटेशन हुई। हाणे आहिस्ता आहिस्ता तव्हां पंहिंजी इंग्लिश इंप्रूव करे विया, माना तव्हां पाकिस्ताननि जी इंग्लिश सुठी हूंदी आहे छा? मां चयो बाबा असां जेका महिनत कई आहे अंग्रेज़ी सां उहा असांखे ख़बर आहे। तव्हां त नौजवान आहियो, माशाल्लाह पढ़ंदड़ आहियो, असांजी अंग्रेज़ी एॾी सुठी कोन्हे। कोशिशि कंदा आहियूं त सिंधीअ में बाबा ॻाल्हि हलाए था वठूं। हालांकि मां हाईकोर्ट जी वकील आहियां, पर वकालत में बि बाबा सिंधी अची वई, हलाए ॻाल्हाए वियासीं, कमु कढी आवाज़। जज बि सिंधी आहे, असां बि सिंधी आहियूं, अब सिंधी में कमु हलाए था वञूं। असां अंग्रेज़ी ते एतिरी तवजह कंदा आहियूं। पोइ छा हूंदो आहे जो अंग्रेज़ी ते ज़ुबान हिरियल न हूंदी आहे, पर जॾहिं हिते आयासीं त वरी हिते नर्सियूं डॉक्टर सभु अंग्रेज़ी, पोइ हरू भरू अंग्रेज़ी असां बि ॻाल्हाए पोइ नेठि आहिस्ता आहिस्ता माण्हू ठही वियो आहे। हिते इहा शइ बि कोन्हे का त बाबा हिनखे ग्रामर अचे थी या ग्रामर कोन थी अचे। जीअं असां सिंधीअ में बि ॻाल्हाईंदा आहियूं न, काफ़ी दफ़ा चवंदा छोरा हेॾे त अचु, हेॾे हेॾे त अचो, हे ॾे। हाणे इहे जेकॾहिं ग्रामर जे हिसाब सां ॾिसंदासीं त सभु ग़लति हूंदा। एतिरे ताईं जो माना काफ़ी सारा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजा उस्ताद हज़रात चवंदा त इहे लफ़्ज़ ई तव्हां ग़लति था चओ, इहे लफ़्ज़ तव्हां सही नथा ॻाल्हायो, पर पोइ असां चई वठंदा आहियूं। अहिड़े त अंग्रेज़ बि ईअं आहिनि, ॿोली सम्झनि था, ज़रूरु न आहे तव्हांजी ग्रामर सुठी आहे छा, पर जेकॾहिं एजुकेशन जे हिसाब सां तव्हां अचो था न त पोइ तमामु लाज़िम आहे। छो त तव्हांजो 4-5 जॻहियुनि ते एग्ज़ाम थो थिए, तव्हांजी रिटन ॾिसनि था, तव्हांजी हुन खां सवाइ रीडिंग ॾिसनि था, तव्हांजा स्किल्स ॾिसनि था, काफ़ी सारी शयूं हुन में। त बाक़ाइदा रिटन टेस्ट बि आहे ऐं ओरल टेस्ट बि आहे, ॿिन्हिनि में आहे। त उन में तव्हांखे महिनत करणी पवंदी लाज़मी। त कोशिशि कयो, अहिड़ी का वॾी शइ कोन्हे का। अॼुकल्ह त हर कंहिं ॿार जे हथ में मोबाइल ऐं यूट्यूब मौजूदु आहे, त यूट्यूब ते काफ़ी सारा अथव। जॾहिं मां हेॾे अचां पई त मां बि सुबुह शाम बाबा किताब हथ में हूंदो हुयो, सॼो ॾींहुं वेठी यूट्यूब ॾिसंदी हुयमि। सो असांजे लाड़काणे में माशाल्लाह सां नॉलेज सेंटर अथव लाड़काणे में, जंहिंमें मां बि मुस्तफ़ीद थी आहियां। मां पंहिंजे उस्ताद साहिबान जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां, मां बि मुस्तफ़ीद थी आहियां, पर उहो बि वक़्फ़े वक़्फ़े सां 2-3 सालनि में कॾहिं वेंदी हुयमि, कॾहिं न वेंदी हुयमि, कॾहिं वेंदी हुयमि, कॾहिं न वेंदी हुयमि।
सो नॉलेज सेंटर माशाल्लाह ॾाढो सुठो अथव। लाड़काणे में नॉलेज सेंटर जहिड़ा इदारा अथव, काफ़ी लाड़काणे में हाणे माशाल्लाह खुली चुका आहिनि। सो उन्हनि जो फ़ाइदो वठो। हर शहर में अॼुकल्ह उस्ताद अथव जेके तव्हांखे अंग्रेज़ी सेखारनि था, इंग्लिश सिखो ऐं घणे खां घणो उन्हनि इदारनि में अप्लाई कयो, ॿाहिरि निकिरो, ॿाहिरि कोशिशि कयो त पंहिंजी तालीम खे उजागर कयो, पाण खे उजागर कयो। बाक़ी इंशाअल्लाह ताला सुभाणे मां तव्हांजे लाइ लाज़मी हिकिड़ी सुठी पोस्ट रखणी आहे, मूंखे लाज़मी रखणी आहे इहा वीडियो। उन में कुझु ॿ नंढा ॿार मां तव्हांखे ॾिसियो त नंढा ॿ ॿार आहिनि जेके अफ्रीका मां हेसि ताईं पहुता आहिनि। छा त उन्हनि जो सफ़र गुज़रियो आहे, छा त उहे हिते आया आहिनि, छा त महिनत सां आया आहिनि, हिते आया आहिनि, कहिड़े तरीक़े सां उन्हनि जो इलाजु थियो आहे। ऐं माशाअल्लाह सां उहे पंहिंजे ॼंगुनि ते वरी ख़ैर सां पंधु कंदे पंहिंजे वतन मोटी वेंदा। यकीन कयो ख़ुशी जी का इंतिहा कोन्हे मूंखे जॾहिं उहे नंढा मां ॾिठमि त ॿई अंदरां निकिरी आया ऐं पंहिंजो घुमंदा आया। मां इंशाअल्लाह ताला तव्हां सां इहा ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदमि। तव्हां सभिनीनि जी तमामु घणी थोराइती आहियां। डॉक्टर साहिबु तव्हां बि ॻाल्हायो, कुझु मूंखे अधियूं मयार त ॾियनि त डॉक्टर साहिब खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदा कयो। डॉक्टर साहिबु तव्हां बि ॻाल्हायो। न वाकई हितां जो सिस्टम ऐं पाकिस्तान जो ॾिसी करे ॾाढी हैरत थींदी आहे। यकीन कयो त केॾीमहिल हिन मुल्क जी तारीफ़ जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे मां चवंदो आहियां जेकॾहिं मां तारीफ़ हिन मुल्क जे माण्हू जी न कयां त इहा ॾाढी हिकिड़ी नाइंसाफ़ी थींदी। यकीन कयो त को हिते ईअं ई महसूसु थींदो आहे त सभु इंसान बराबरि आहिनि, कोई ऑफिसर न आहे, कोई नौकर न आहे, सभु जो सभु बराबरि आहिनि। जेकॾहिं को रेड़ी वारो आहे, को छोला थो खपाए, को बर्गर थो खपाए, ऐं कोई जेकॾहिं 22 स्केल जो कोई माण्हू अचे थो, प्रोफेसर हुजे या इवन को वॾो को DC डिप्टी कमिश्नर जहिड़ी हुन वटि पोस्ट हुजे, उहो बि अचे उन लाइन में बीहंदो आहे। जेकॾहिं को लेबर बीठो आहे अॻ में, कोई बर्गर थो वठे या कॉफ़ी शॉप ते बीठो कॉफ़ी थो वठे, त उन जे पोयां जेकॾहिं 22 स्केल जो कोई ऑफिसर आहे त उहो लाइन पंहिंजी में बीठो हूंदो ऐं उहो उन खे जेॾीमहिल वठंदो आहे त मां हुनखे ॾिठो आहे त उहो कीअं हुन सां ॻाल्हाईंदो आहे कंहिं बर्गर वारे सां। उन खे 3 खां 5 दफ़ा थैंक यू ज़रूरु चई पोइ वापसि वेंदो आहे। कुझु अदनि मूंखे चयो त अदी तव्हां अमेरिका जी तारीफ़ करे करे ॿुॾी था वञो। ईअं न, अमेरिका में बि काफ़ी सारा अहिड़ा पहलू हूंदा जेके गंदगी सां भरियल हूंदा, जेके हूंदा। मां चयो अदा ॻाल्हि ॿुधो, इंसान जो सॼो ख़ूबसूरत जिस्म छॾे जिते फट ते वञी मख वेहंदी आहे, इहो मख जो कमु हूंदो आहे। इहे जेके गंद ॻोल्हींदा, गंद ॻोल्हण लाइ मां हिते न आई आहियां त मां हितां जूं गंदियूं मां सुठियूं शयूं ॾिसे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त जीअं असांखे बि थोरी रीस अचे, असां बि उन्हनि ते अमल कयूं। हमेशह इंसान सुठी शइ ॾेखारे ॿिए खे। उहा असांजी उस्ताद हूंदी, मुंहिंजी अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे, हुन असांखे हिकिड़ो नंढो किसो ॿुधायो। हुन चयो त हिकिड़ा 2 भाइर हुया, उहे हिकिड़ी दरीअ में बीठा हुया, हिकिड़ी खिड़की में मथे खिड़की हुई, हुन में बीठा हुया, ॿई बीठा हिकिड़ी खिड़की में हुया। उन मां हिकिड़े भाउ जी नज़र हेठि ज़मीन ते वई। उन ॾिसी ज़मीन खे ॾिठो त गंदगी जा ढेर, कराची जा नाला पिया वहनि, कचिरो हुयो, माण्हुनि जो रश हुयो, माण्हुनि जो हुजूम हुयो, मखियूं हुयो। हुन चयो अल्लाह साईं खे बि हेॾे गंद खलकण जी कहिड़ी ज़रूरत हुई जो हेॾो गंद खलकियो। जेको हुन सां गॾु ॿियो बीठो हुयो उन आसमान जी तरफ़ निहारियो त हुनखे चंड बि नज़र आयो, हुनखे सितारा बि नज़र आया, हल्का फुल्का बादल बि नज़र आया, खुलियल आसमान नज़र आयो। त हुन चयो मुंहिंजा रब, तूं ज़मीन केॾी दुनिया केॾी न ख़ूबसूरत ख़लकी आहे। रबिल आलमीन, छा त ॾिसो आसमान में टमकंदड़ तारा आहिनि, छा त चमकंदड़ असांजो चंड आहे, छा त खुलियल आसमान आहे। रबिल आलमीन, तूं दुनिया जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। त हिक ई जॻह ते 2 भाइर बीठल हुया, पर उन्हनि जी सोचुनि में केतिरो फ़र्क़ु हुयो। सो इन बुरी सोच रखण वारा असां न आहियूं त हरू वठा बुरायूं ॾेखारींदा हलूं, वठी तव्हांखे ॾेखारींदी हलां मायूसी ॾेखारिया त बाबा हिते हे गंद अथव, हिते हे गंद अथव, हिते हे गंद अथव। ज़रूरी न आहे, असां हिते गंदगी ॾिसण न आया आहियूं, पर जेकॾहिं असां आया आहियूं कंहिं पंहिंजे बचे खे खणी आया आहियूं हिते, त असांखे शुक्रगुज़ार थियणु खपे हिन मुल्क जो, जेके न असांजी ॿोली वारा आहिनि, न असांजे मज़हब वारा आहिनि, न वरी असांजो को हुननि सां को अहिड़ो को ख़ासि जी चइजे त असां में को हुननि खे लालच आहे। हिकिड़ो जीअं इंसानियत जे ख़ातिर हुननि एॾो वॾो हिकिड़ो असांखे फ़ाइदो ॾिनो आहे, त असांजो बि फ़र्ज़ु बणिजे थो त असां बि हुननि जी बहितरी जेका आहे उहा दुनिया ताईं आणियूं। इन खां अलावा असांजो न ॿियो को अहिड़ो को सबबु मां वटि आहे जेको मां हिनखे का बयानु कयां त बाबा हाणे अमेरिका में किथे न किथे गंदगी हूंदी, वञी ॻोल्हे लां हुते गंदगीअ जा ढेर, ऐं तव्हांखे ॾेखारे वेठी मायूसी पखेड़िया। इहे शयूं मूंखां कोन थियूं पुॼनि। पोइ अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सभिनीनि खे।
हाणे डॉक्टर साहब मोकिलायूं था अदिन खे सभिनीनि खां गंदगी अहिड़ी असांखे हिन महिल ताईं का नज़र त कोन आई आहे बिल्कुलु न आहे, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तमामु न आहे, बहितरीन बिल्कुलु न आहे। माहौल आहे हमेशा बेस्ट हमेशा असां त हमेशा हिननि जी अखियुनि में पंहिंजे लाइ एटमॉस्फेयर रिस्पेक्ट आहे, ॾिठी आहे हा, बिल्कुलु रिस्पेक्ट ॾिठी आहे हिक ॿिए जे लाइ दोस्ताना माहौल ॾिठो आहे एतिरो सुठो माहौल ॾिठो आहे जो अजनबियुनि खे बि कोन थो लॻे त हीअ असांजो पंहिंजो मुल्क आहे या कंहिं ॿिए जो मुल्क आहे मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिते जेके ॿार अचनि था वीचारा जिन खे पंहिंजी माइर वीचारी गिरह ठाहे मुश्किलनि सां खाराईंदियूं माज़ूर ॿार हूंदा आहिनि हिते जॾहिं अचनि था हुननि जॾहिं ऑक्यूपेशनल थेरापी थिए थी न खाइनि बि पाण कपिड़ा पाइनि बि पाण घुमनि बि पाण एॾा एक्टिव थी था वञनि ॿार जंहिंजी हद न आहे इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे इहा हिकिड़ी वॾी बहितरी आहे हिन मुल्क जी त हिननि खे माण्हुनि खे साराइनि था को कंहिं बि हिन महिल ताईं कंहिं ख़ातून कोन चयो आहे त अदी तूं कल्ह बि स्कार्फ पाए आई अॼु बि स्कार्फ पाए आई आहे अदी कल्ह बि तोखे हीअ ड्रेस पातल अॼु बि हीअ ड्रेस पातल आहे असां वटि वेंदा आहियूं त वीचारे डॉक्टर साहब खे यादि ईंदा हूंदा सूर पंहिंजा पंहिंजी पसंदि खां वधीक ॿियनि जी रुॻो तनक़ीद खणी ॾींदा आहियूं त भाउ अदी टोक न करे त पोइ अदी वटि कपिड़ा आहिनि बि अलाए कोन्हनि की भाउ लाज़मी मटाए वञिणो आहे भाउ लाज़मी नओं कपिड़ो पाए वञिणो आहे भाई ईद ते 5 जोड़ा त लाज़मी वठिणा हिते इहे शयूं आहिनि ई कोन हिननि शयुनि जी का हैसियत कोन्हे हैसियत आहे त सिर्फ़ु इंसान जी आहे अख़लाक आहे सो इहे सभु शयूं तव्हां सां शेयर करण में हिकिड़ो सुठो लॻंदो आहे ऐं तव्हां सभिनीनि भाइरनि ऐं भेनरुनि खे आख़िर में हिकिड़ी मां इस्तदा कंदमि डॉक्टर साहब खां बि तव्हांखे कराईंदमि त तव्हां मुंहिंजे यूट्यूब जे चैनल खे एतिरो सब्सक्राइब नथा कयो महिरबानी कयो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कयो लाइक बि कयो शेयर बि कयो मूंखे इहा ई ॻाल्हि चई वई अदन चयो त अदी तव्हां सिंधी में था ॻाल्हायो अगरि उर्दू में ॻाल्हाईंदा हुजो त असांखे तव्हांजी ॾाढी ॿोली सम्झ में तव्हांखे लाइक बि कयो आहे शेयर बि कयो आहे मां चवंदा उर्दू त ज़बान हिरियल कोन्हे तव्हां सभिनीनि खां मुआज़रत खां आहियां मुंहिंजी वीडियो ॾिसंदव घणे खां घणो ॾिसंदव त अलाह कंदो तव्हांखे सिंधी ॿोली अची वेंदी इनशा अल्लाह ताला मां उमेद इहा ई थी रखां त तव्हां अलाह कंदो ॿिए दफ़े तव्हांखे चवण जी ज़रूरत न पवंदी त तव्हांखे सिंधी ॿोली नथी अचे सिंधी ॾाढी मिठी ऐं प्यारी ज़बान अथव सिंधी सिखण जी कोशिशि कयो तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी इस्तदा आहे त मुंहिंजी वीडियो खे घणे खां घणो शेयर लाइक ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब तव्हां सभिनीनि जी थोराइती आहियां अल्लाह हाफ़िज़।